गाज़ियाबाद में मुंबईना अगवा थियल हिंदू नींगरी सुहाना शर्मा के हथ कयो वियो, जंहिं बाद 8 दर्जे जी शागिर्दियाणी सुहाना के पुलिस पारां अदालत में पेश कयो वियो। अदालत सुहाना शर्मा के नवाब शाह जे सेफ हाउस मुंतकिल करण जो हुकुम ॾेई छॾियो। अदालत पारां सुहाना शर्मा जी उमिरि बाबति नादरा मां तस्दीक कराइण ऐं खेसि 12 जून ते ॿीहर पेश करण जो हुकुम ॾिनो वियो आहे। सुहाना शर्मा खे अदालत में पेश करण वक़्तु संदसि वालिदेन ऐं भाइर बि मौजूदु हुआ। अदालत ॿाहिरां सुहाना शर्मा वालिदेन सां भाकुर पाए रोईंदी रही। पंज ॾींहं अॻु सुहाना शर्मा खे मुंबई न अगवा कयो वियो हो, जंहिंखे ह्यूमन पुलिस पारां जुडिशियल मैजिस्ट्रेट 2 जी अदालत में पेश कयो वियो। नीगरी डिप्रेशन जो शिकार हुजण सबबि अदालत खेसि 12 जून ते ॿीहर पेश करण जो हुकुम ॾिनो। जांच पुलिस खे अदालत हिदायत कई त नीगरी जी उमिरि बाबति नादरा खां वेरिफिकेशन वरिती वञे, तेसिताईं नीगरी खे सूमर ताईं सेफ हाउस में रहायो वेंदो। इन खां अॻु सुहाना शर्मा जी हिकु वीडियो आई हुई, जंहिंमें हुन मर्ज़ीअ मूजिबि शादी करण जो बयानु ॾिनो हो ऐं तहफ़ुज़ जी घुर कई। संदसि पीउ दिलीप कुमार पारां अहिड़ी वीडियो, निकाहनामे ऐं एफिडेविट खे कूड़ो करार ॾिनो वियो हो। हुन चयो हो त धीअ खां जबरी बयानु ॾियारियो वियो आहे। ॿिए पासे कसमनामे में नीगरीअ जो सुञाणप कार्ड ॿिए मर्द जो निकितो हो। नीगरीअ जे पीउ बेफारम साम्हूं आंदो हो। गुज़िरियल ॾींहुं सिंध असेंबलीअ जी मेंबर मंगला शर्मा सुहाना शर्मा बाबति ॻाल्हाईंदे ॻोढ़ा ॻारे वेठी हुई। आराम सां हथ ॿधी सिर्फ़ गुज़ारिश करे सघूं था कि असां ते रहम कयो, असांजी नियाणियुनि ते रहम कयो, वधीक नथी ॻाल्हाए सघां।